पीपी ज़िले हैदराबाद की क़यादत ऐं ज़िले इंतज़ामिया विच में इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि, जंहिं बाद पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले हैदराबाद जो जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद सहतो हैदराबाद के डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो ख़िलाफ़ मैदान ते अची वियो आहे। हैदराबाद में ॿोॾि मुतासिरनि जी वाहुर न थियण तां अली मोहम्मद सहतो DC हैदराबाद ते सख़्त कावड़जी पियो आहे। अली मोहम्मद सहतो पार्टी वर्करनि सां गॾिजी हाली रोड थाणे ते पहुतो ऐं DC हैदराबाद ऐं DHO ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ ज़ोर भरियो, पर पुलिस इनकार करे छॾियो। जंहिं बाद अली मोहम्मद सहतो जी आलनि समेत हाली रोड थाणे आॾो धरणो हणी टंडे मोहम्मद ख़ान वारो हाईवे ब्लॉक करे छॾियो। अली मोहम्मद सहतो जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सूमरो ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर लाला जाफ़र ॿोॾि मुतासिर माण्हुनि जी वाहुर नथा कनि। ज़िले इंतज़ामिया सिंध हुकूमत खे बदनाम करे रही आहे। हुन चयो त हैदराबाद में ॿोॾि सटियल माण्हू निंधण खां बणियल आहिनि, पर ऑफिसर असांजी ॿुधण लाइ तयार नाहिनि। यादि रहे त पीपी ज़िले हैदराबाद जो सदर सग़ीर कुरैशी मौजूदा सूरत हाल में ज़िले जनरल सेक्रेटरी सां गॾु नज़र नथो अचे।